सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। अॼु पाण सिंध जी हिकु अहम तारीख़ी इमारत आहे, तारीख़ी माॻ आहे, मकान आहे जंहिं ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध में कई तारीख़ी माॻ आहिनि जिन बाबति नौजवान नसुल खे आगाह करण जी ज़रूरत आहे। सिंध जो टंडो बागो शहर आहे, उन जे भरिसां हिकिड़ो साहब महलात ताज महल जी तर्ज़ जी, जीअं इंडिया में ताज महल मशहूरु आहे, अहिड़े नमूने ताज महल जहिड़ो ई हिकु महल सिंध में बि ठाहिरायो वियो। उनजो नालो रखियो वियो साहब महल। हाणे साहब महल छो रखियो वियो, कंहिं ठाहिरायो हीउ महल, पाण इन बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। उनखां अॻु अवां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा, त जीअं पंहिंजी ॻाल्हि ॿोल वधि खां वधि साथियुनि ताईं पहुची सघे। साहब महल टंडे बागे जे मशहूरु ज़मींदार आहे मीर ख़ुदा बख्श टालपुर। उन पंहिंजी घरवारी जे यादि में इहो तइमीर करायो। संदसि घरवारी जो नालो हो साहब खातून। साहब खातून जे यादि में हुन साहब महल तइमीर करायो। इहो 1947 धारे तइमीर करायो वियो, माना अंग्रेज़नि जे दौर में उनजी तइमीरात शुरू थी ऐं 1947 में उहो मुकमल थियो। हाणे अव्हांखे पहिरियां त इहो ॿुधाइजे त हीउ मीर ख़ुदा बख्श टालपुर केरु हुयो जंहिं इहो साहब महल तइमीर करायो, जंहिंखे सिंध जो ताज महल बि सॾियो वेंदो आहे। हाणे मीर ख़ुदा बख्श टालपुर जेको मशहूरु तइलीमी ऐं समाजी अॻुवान हुयो, जेको मीर ग़ुलाम अहमद टालपुर, उनजो सोटु हुयो मीर ख़ुदा बख्श टालपुर। माना मशहूरु तइलीमी ऐं समाजी अॻुवान मीर ग़ुलाम अहमद टालपुर जो सोटु हो ऐं पंहिंजे इलाइक़े जो वॾो ज़मींदार हुयो मीर ख़ुदा बख्श। हाणे ॿुधायो थो वञे त हुन वटि 30,000 एकड़ ज़रई ज़मीन हुई ऐं हू सिंध में मीर लांबट जे नाले सां मशहूरु हुयो। हाणे मीर लांबट जेको अंग्रेज़ दौर में हैदराबाद जो डिप्टी कमिश्नर रहियो, अहिड़े नमूने सां साहब महल जेको टंडे बागे जे देह नार ऐं खॾड़े ॻोठ वेझो आहे, ही माना 3 मंज़िला ख़ूबसूरत इमारत आहे जेका सॼे सिंध में ख़ासि करे बदीन ज़िले में हिकिड़ो शाहकार तइमीरात आहे। मीर ख़ुदा बख्श टालपुर जी घरवारी साहब खातून जेका हुई, उहा बच्चू खान कोराईअ जी न्याणी हुई, जंहिंसां मीर ख़ुदा बख्श टालपुर शादी कई। हाणे बच्चू खान कोराई जेको हुयो मीर ख़ुदा बख्श टालपुर जो दोस्त हुयो। साहिब खातून मां मीर साहब खे जेका ख़ुदा बख्श टालपुर खे पहिरियों न्याणीअ जो औलाद थियो, जेका वरी खीर प्याक माना खीर पीअंदी हुई, खीर प्याक हुई, त वफ़ात करे वई। हुन उन नंढड़ीअ जी मज़ार पंहिंजे उन महल अंदरि, साहब महल अंदरि तइमीर कराई पहिरीं मंज़िल ते। माना उन नंढड़ीअ जी पहिरीं मंज़िल ते उनजी मज़ार आहे, जंहिं ते क़ुरानी आयतूं ऐं जेको आहे सो जनम जी तारीख़, वफ़ात जी तारीख़ लिखियलु आहे। त उन नंढड़ीअ जो जेको जनम ॿुधायो वियो आहे त 9 अप्रैल 1950 ऐं जेका वफ़ात आहे 8 अगस्त 1950, माना कुझु महीना ज़िंदा रही। मीर साहब खे जेके 3 घर वारियूं हुयूं, हुन सभिनी घर वारनि लाइ अलॻि अलॻि घर तइमीर कराया, पर हीउ साहब महल जेको हुनजी पिसनि जी जेका शादी हुई, जंहिंसां हू वधीक प्यारु कंदो ज़ाल सां, घरवारी सां, उनजे यादि में तइमीर करायो। हाणे साहब महल जो जेको अॻियो हिसो आहे उहो चइनि गुंबज़नि सां सींगारियल आहे। हर हिकु जेको गुंबज़ आहे उन ते वरी हिकु हिकु मंज़िल जे ॿिन्ही कुंडुनि ते गुंबज़ आहिनि, माना साॻी रीति हर हिसे में हिकु जहिड़ियूं 4 छॼारियूं बि ॾिनल आहिनि, जिन जो तइदाद माना 8 थिए थो। हर छॼारीअ जे जोड़े ॿी छॼारीअ सां, जोड़ी माना जेका आहे उन ॿी छॼारी सां ॻंढियल आहे। महल जे भरिसां वरी लाहौर वारे शालीमार बाग़ जहिड़ो बाग़ पिणु हुन रखायो हो, जेको वरी बाद में बेध्यानी ऐं सार संभाल न थियण सबबि ख़तमु थी चुको आहे। पर उते तइमीर जेका थियल आहे, हिकिड़ी पाणीअ जी
हौज़ आहे, हिकु कमरो आहे ऐं तफ़रीह लाइ जेको छॼो आहे माण्हुनि जे वेहण जो, उहो अञा बि मौजूदु, हुन जा आसार मौजूदु आहिनि। हाणे हिन महल जी टिनी मंज़िलुनि ते केतिरा ई कमरा ठहियल आहिनि। हिन आलीशान टिमाड़ जी जेका आहे, टिमाड़ जेका इमारत आहे, उनजे हेठिएं ॿिनी मंज़िलुनि जी मोहाड़ीअ वारनि कुंडुनि ते बिरजनुमा ॿ कमरा हिक ॿिए मथां ठहियल आहिनि। तर वारो जेको कमरो आहे उनजे विच ते साम्हूं दरवाज़ो आहे, छित जी सवत खां मथे वारीअ ते माना हिकिड़ो गुंबज़ आहे नीलक, विच ते वरी वरांडो आहे, पील पावर ते उहो जोड़ियल आहे वरांडो। आख़िरी मंज़िल वारो जेको कमरो आहे उहो मंज़रगाह माना सफ़ा मथे मथे आहे, उतां वेही माण्हू भर पासे जो मंज़र कशी करे सघे थो, ॾिसी वाइसी सघे थो, हवाखोरी करे सघे थो। हाणे ॿिए ऐं टे जेके हिन जा पील पावा आहिनि, उन्हनि जे विच ते ख़ूबसूरत क़िस्म जो जेको आहे सो हिकिड़ो कमरो आहे, जेको मंज़रगाह तौरु शामिलु कयल आहे। उन ते पील पावनि जी चोटी ते ताज ठहियल आहे। ॿिए ऐं टे पील पाए जे विच ते मथे सिंगार लाइ वरी हिकिड़ो सादो हिकिड़ो चिट ठाहियो अथनि, उन ते अंग्रेज़ीअ में लफ़्ज़ एम ॻाढ़नि अखरनि सां लिखियो वियो आहे। हर हिकु गुंबज़ छित ते ठहियल आहे, जेको 8 कुंडो आहे। गुंबज़ जो ॻच या ड्रम खे चइजे, जेको ड्रम चइजे, वॾो करे उते बि कमरो ठाहियो वियो आहे। चौधारी ॿीड़ बने ते वरी सफ़ेद सीमेंट जूं ॾियारियूं ॾेई मथियूं छित वारो हिसो सिंगारियो वियो आहे। हाणे टी मंज़िल ते वरी साम्हूं ॾियारियुनि जे विच ते छित न आहे, विच ते ॻाढ़ो चंड तारो ठाहियो वियो आहे। टी मंज़िल ते नंढी अदावत जो हिकिड़ो कमरो ठहियल आहे। महल में बेशुमार वरी काठ जा दरवाज़ा, ख़ूबसूरत दरवाज़ा ठहियल आहिनि, जिन में रंगीन शीशा नस्ब थियल आहिनि, जॾहिं त सॼी इमारत में टाइल्स सां फर्शबंदी कयल आहे। मौजूदा वक़्त में ही जेको महल आहे, उहो जेको हुनजो क़ानूनी मालिक जेको आहे मीर लांबड़ जो पोटो आहे, मीर अबू बकर खान टालपुर आहे, जेको पंहिंजे ख़ानदान सां गॾु हिते रहे थो। हाणे साहब महल ते जेका तहक़ीक़ थी आहे, उन में हिकु उस्मान राहू हिकिड़ो आहे, उहो पंहिंजो किताब में लिखे थो त साहब महल जे कम जी जेका शुरूआति थी 1940 खां थी। हाणे हिन जी अदावत खे पूरो थियण में 7 साल लॻा, 7 साल तइमीरात जारी रही। हिन महल में कतब ईंदड़ लोह, टीयर, गार्डर ऐं फर्नीचर जेको हो बरतारे में घुरायो वियो, जॾहिं त सिरू अहमदाबाद जेको हुन वक़्तु बरसगीर जो शहर हो, इंडिया मां उहे सिरू उतां घुराई वई। काठ जो सामान वरी बर्मा मां ऐं सीमेंट वरी कराचीअ मां घुरायो वियो। माना हिन महल जी अदावत लाइ मुख़्तलिफ़ मुल्कनि खां सामान आंदो वियो, त जीअं ही महल ख़ूबसूरत खां ख़ूबसूरत लॻे। हाणे ही महल जॾहिं ठही तयारु थियो त उनखे रोशन करण लाइ जनरेटर कतब आंदो वेंदो। इहो सॼो सामान 2 तरीक़नि सां हिते पहुतो। पहिरियों रेलवे जे ज़रिए बदील वेझो तलार रेलवे स्टेशन ताईं ईंदो, उतां वरी ढगे गाॾियुनि जे ज़रिए इन सामान खे हिन महल ताईं पहुचायो वेंदो। हाणे हिन महल ही जेको महल आहे, उन जी हिन वक़्तु जेका हालत आहे, उहा आहिस्ते आहिस्ते ज़बून थींदी पई वञे। उन ते वधीक ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। ख़ासि करे सिंध सरकार जो जेको सकाफ़त खातो आहे, हिन खे पंहिंजी निगरानीअ में वठे ऐं ही जीअं हिकिड़ो सकाफ़ती हिसो आहे, उनखे मुकमिल तबाह थियण खां बचाए सघिजे थो। हिन जहिड़ा ॿिया बि जेके सिंध में अहम तारीख़ी तइमीरात आहिनि, अदावतूं आहिनि, महलातूं ठहियल आहिनि, उन्हनि खे पंहिंजी असुल शिकिल में बहाल रखण जी ज़रूरत आहे। अवां जी वरी वरी महिरबानी। ईंदड़ वीडियो ते इजाज़त ॾींदा।